sajgir साहिब की सभिनी प्रेमीन शेवकन के वेनती थी कजे त हर साल वांगुरु हिन साल भी ॾाढे sajgir जो मेलो ॾाढे sajgir आश्रम नंढी मड़ी में असीं सुठे नमूने धामधूम सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं 15 तारीख़ ते सुठे नमूने धामधूम सां मंगलवार जे ॾींहुं ॾाढे sajgir जे ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। ऐं इन ॾियारे जूं एडवांस सभिनी खे वाधायूं। शेवकनि ऐं प्रेमियुनि खे वेनती थी कजे त वधि में वधि शिरकत करे पंहिंजो जीवन सफलो कनि। इन में पंहिंजा भगत गुलाब सागर ऐं पवन कुमार हंसराज पंहिंजा भजन गाए ऐं सभिनी खे हक़ थो कजे त पंहिंजो जीवन सफलो कनि, ॾारे जी शेवा कनि ऐं वधि में वधि शिरकत कनि, शेवा कनि ऐं सुठे नमूने पंहिंजो ॾाॾे जो ॾियारो मल्हाइनि। ऐं 16 तारीख़ ते खाई में आहे, 15 तारीख़ ते पंहिंजे ॾाॾे sajgir आश्रम खिपरो में आहे। सभिनी खे वरी बि असीं वेनती कयूं था त ॾाॾे sajgir जो ॾियारो 15 तारीख़ ते मल्हाए रहिया आहियूं सुठे नमूने। 7 बजे आरती वास 7 बजे थींदो, 8:30 बजे भंडारो ऐं सत्संग सॼी राति हलंदो। भगत पंहिंजो गुलाब सागर सत्संग कंदा ऐं सभिनी खे ॾाढे मेले